जी ॿुधाए हल चरिया तू जो बिछाना लोयो, हल चरिया तू जो बिछाना लोयो। मस्त हुआ माण्हू तो ते अज हाल थई बेहाल थियो, मस्त हुआ माण्हू तो ते अज हाल थई बेहाल थियो। हल चरिया तू जो बिछाना लोयो, हल चरिया तू जो बिछाना लोयो। तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 0335178558 0335 25 17 838। तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 0335178558 0335 25 17 858। सूहजे तो ज़ोर ते आशिक हज़ारे पे कुठा, उहो साॻियो तो वहीं के न आतो के पुछो। मस्त हुआ माण्हू तो ते अज हाल थई बेहाल थियो। हल चरिया तू जो बिछाना लोयो, हल चरिया तू जो बिछाना लोयो। हाणे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 0335178558 0335 25 17 858। अली मोहम्मद सां कठे भाग हाँ तू जा भला, अली मोहम्मद सां कठे भाग हाँ तू जा भला। बारी जो ते प्यार मुझे के सुञातो कोन तो, बारी जो ते प्यार मुझे के सुञातो कोन तो। मस्त हुआ माण्हू तो ते अज हाल थई बेहाल थियो। हल चरिया तू जो बिछाना लोयो, हल चरिया तू जो बिछा। हाणे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 0335178558 0335 25 17 858।